नवगोठ शहर में 2 ॾींहं अॻु राति जो देर सां नामालूम चोरनि पारां दरगाह सदर साईं जी बाज़ार मां दुकान जी छत ते रखियल सोलर प्लेट चोरी करण से मुतासिर दुकानदारनि महबूब लाखेर, साजिद लाखेर ऐं ॿियनि दुकानदारनि पारां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे दरगाह सदर साईं जे पुलिस सिक्योरिटी इंचार्ज मथां मुबैना तौरु इल्ज़ाम हणंदे चयो त दरगाह सदर साईं ते मुक़रर कयल पुलिस एहलकारनि जी नाअहली, लापरवाही ऐं चोरनि सां भिट बणियल हुजण सबबि दरगाह सदर साईं जी मेन बाज़ार में दुकाननि जी छतुनि तां सोलर प्लेटूं चोरियूं थियण ऐं दुकाननि खे खाट लॻण हर रोज़ जो मामूल बणियल आहे। जॾहिं त 2 ॾींहं अॻु सदर साईं जी गेट ते मुक़रर कयल सिक्योरिटी पुलिस एहलकारनि सां गॾोगॾु अटकल 35 फुटनि जे मुफ़ासिले ते महबूब लाखेर जी दुकान जी छत तां नामालूम चोरनि पारां हिकु सोलर प्लेट चोरी करे आसानी सां फरार थी विया आहिनि, जेको असां दुकानदारनि सां सरासर ज़ुल्म नाजाइज़ी आहे। जॾहिं त दरगाह सदर साईं ते मुक़रर कयल सिक्योरिटी इंचार्ज ऐं पुलिस एहलकार इलाइक़े जा हुजण करे चोरनि सां भिट बणियल आहिनि। हुननि वधीक चयो त असां IG सिंध, TIG हैदराबाद, SSP दादू ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयूं था त हिन मसइले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में मेहड़ बाईपास रोड ते धरणो हणण जो हक़ महफ़ूज़ रखूं था। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।